नाज़रीन असां सां गॾु ॻोठ छुटो खान छजड़ो जो रहवासी दूदो छजड़ो असां सां गॾु मौजूदु आहे, जेको प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे त संदसि ॻोठ जो एजुकेशन ऑफिसर अता मोहम्मद उर्फ वज़ीर ऐं हुनजो भाउ गुलाम मुस्तफ़ा जेको संदसि घर जे अॻियां को नेकर आहे, बरसाती नेकर जेको बंदि करे रहियो आहे। वधीक तफ़सील जेको आहे दूदो छजड़ो खां पुछूं था। हा दूदा, छा मामिलो आहे? सर असांजी बरसाती नालो आहे जेको गुलाम मुस्तफ़ा छजड़ो ऐं अता मोहम्मद एरीगेशन जो इंजीनियर आहे, जीअं बरसाती नालो बंदि कयो आहे ऐं अजीब धमकी ॾिए त जेकॾहिं तव्हां कंहिंखे दाह ॾिनी त असां तव्हांखे मारींदासीं। जेको बरसाती नालो आहे गवर्नमेंट जो प्लाट आहे, हिन जो प्लाट न आहे गवर्नमेंट प्लाट जो जेको 100 साल खां गवर्नमेंट मां इहो नालो हलंदो आहे त हिनखे कंहिं चयो आहे तव्हां नालो बंदि कयो। प्लाट ते वॾेरे जो कब्ज़ो आहे छा? हींअर सर उन प्लाट ते मिटी पियल आहे, मिटी विझराए बंदि कराए चयो त इहो मुंहिंजो ज़ाती प्लाट आहे। उहो प्लाट गवर्नमेंट जो आहे, ॿिए काथे गवर्नमेंट जे प्लाट ते कब्ज़ो कयो वेठो आहे, तव्हांजो नेकर घर जो उहो बि बंदि कयो वेठो आहे। हा, इहो ई हिकिड़ो ई आहे। चङे मथे दाह ॾिनी तो इहा सर असां पंहिंजे हजात लाइ छॾे साहिब DG खे ॾानी, DG साहिब इहो चयो त अता मोहम्मद छजड़ो नामी वारो गुंडो आहे, उहो मां इन खां डिॼां थो, मां उन सां तालुक़ नथो सघां। हिदायत लाइ छजड़े साहिब असां सां एतिरी महिरबानी कई आहे जो हर साल पंहिंजे तरफ़ां पैसा ॾेई असांजो पाणी कढाईंदो आहे। अच्छा, जेको हिदायत लाइ थाणे जो आहे उनजे खिलाफ़ वॾे जे खिलाफ़ सरदार साहिब चयो आहे त इहो मूंखे ज़ोर आहे। अच्छा, सरकार खां कहिड़ी अपील करणु थो चाहिनि? असां हाजी साहिब सिंध दादो SP खे चवंदासीं त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं हिन गुंडे खां पुछियो वञे त तव्हां हिते गुंडागर्दी छाजी कई आहे। छा सिंध में इंसाफ़ न आहे? छा दादू ज़िले में को SP न आहे, IG न आहे? इन खां उहो चए थो त पुलिस मुंहिंजी जेब में आहे, को बि कानून को कुझु मुंहिंजो नथो बिगाड़े सघे। हीउ सबूत आहे, जंहिं कानून खे ताक़त आहे मूंखे हटाए ॾेखारे। नाज़रीन, हींअर मेरान प्रेस क्लब ते दूदो खान छजड़ो मौजूदु हुयो ऐं जंहिं दायो आहे त ॻोठ जो वॾेरो आहे अता मोहम्मद उर्फ वज़ीर छजड़ो ऐं गुलाम मुस्तफ़ा छजड़ो, जिन मुंहिंजे घर जो नेकर बंदि करे ऐं सरकारी प्लाट ते बि कब्ज़ो कयो आहे। वधीक हिन इंसाफ़ जी अपील कई आहे, IG DIG ऐं DSP मेयर खे बि अपील कई आहे, गुज़ारिश कई आहे त उन ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे ऐं मुंहिंजे घर जो नेकर खोलायो वञे।